लेडीज के अंदर मोकिले छॾियो। अच्छा ठीक है ठीक है। सभी दोस्त ॿाहिरि अचनि, महिरबानी करे सभु दोस्त ॿाहिरि अचनि। मर्द हज़रात ॿाहिरि अचनि, दोस्त सभु ॿाहिरि अचनि। सभिनी दोस्तनि खे चओ ॿाहिरि अचनि था थी वेले चाहिए करेगी। सभी दोस्त रोड ते अचनि, सभी दोस्त महिरबानी करे सब दोस्त पहुंचे जाओ। थोड़ा पहुंचे जाओ महिरबानी करे। सर तो इतने जो भी था सर मेहरबानी करे अगते लो इतना जगह खाली करो। निकली लो क्या भी हो हजार जो करते सर जगह खाली पे पर रोड मिला के रखो सामने रोड मिला के रखो। अब्दुलमान नहीं पड़ती बढ़िया सर तो निकलो सर पंडाल खाली करो जल्दी शाबाश। लेडीज की जगह दो ऐसा भी दोस्तों ये गुजारिश है अरे रोड दे जाओ रोड ब्लॉक करो रोड पे निकली हो जाओ रोड पे निकली हो जाओ। सभी के गुजारिश है कह जाओ पंडाल खाली करो शाबाश। अच्छा जी भेदी जगह पंडाल जाते रोड खाली करो। स्टेज मेहरबानी करे जेके एम्प्लॉइज लाइन से उहदेदार चले जाओ मेहरबानी देखा दें। बाकी ॿिया दोस्तनि खे गुज़ारिश आहे छो जो फटा कमज़ोर आहिनि। अदा थोड़ी जाइ ॾियो रस्तो ठाहियो त थी वञे न थोड़ी जाइ ॾियो साइड कयो थी वधण वञनि। थोड़ो ही साइड हाणे रफीक साहब हाणे अंदर खे मोकिलियो भले अदा थोड़ो साइड ते असांजे भेनरुनि खे असीं हिन एहतजाज में अचण ते भलीकार कयूं था। साम्हूं अचो तो सभु भली रोड ब्लॉक थी वञे। साम्हूं अचो अदा रोड ब्लॉक करे छॾियो पिया पुॼे थो शाबाश जेके हिन पासे पोइ पासे दोस्तनि साम्हूं अचनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम।
अचबो त जिगर शीअ जो धारे अचबो अचबो त जिगर शीअ जो धारे अचबो हर देव आकाश के मारे अचबो ए मंजिल मसूद तोसां वाइदो आहे हर हाल में अंजाम के पारे अचबो सब खां पहिरीं असांजे प्रेस कॉलेज जे सदर साहब ताज सरवार साईं अंजुम आफ्ताब के गुजारिश कंदुसि त अचनि हाई साहब जेके वेलकम कनि साईं अंजुम साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब खां पहिरियां मुंहिंजा जेके बि उस्ताद या ॿिया सरकारी मुलाज़िम आहिनि या जेके बि आहिनि ऐं मुंहिंजूं अज़ीज़ूं भेणूं आहिनि ऐं साईं अशरफ खासकरी खे ऐं संदसि टीम खे जस थो ॾियां त जंहिं एतिरी वॾी जदोजहद करे यकीन ॼाणियो त जेतिरा माण्हू तव्हां हिते बीठा आहियो इहा अॼु तव्हांजी फतेह आहे छो जो जेको लीडर मुखलिस हूंदो उनजे पोयां हज़ारे माण्हू पोयां हूंदा अशरफ खासकरी तव्हां लाइ जान ॾियण लाइ बि क़ुर्बान आहे अॼु तव्हांजे विच में बीठो आहे तव्हां ॾिसंदो त सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ हुकूमत हुजे पर हुते सिर्फ़ भोतार जेके मिनिस्टर लॻल आहिनि उहे भोतार सरकारी मुलाज़िमनि खे साहिबनि खे या सोशल वर्कर जेके बि हुजनि उन्हनि खे पंहिंजो गुलाम था सम्झनि इन जे लाइ असांजा जेके सरकारी मुलाज़िम आहिनि जेके पेंशनर आहिनि उन्हनि जूं पेंशनूं कटे उन्हनि जूं हेल्प करे पंहिंजूं जेके पघारूं आहिनि उहे वधाइनि पंहिंजा पप भरंदा जेके उन्हनि खे आहिनि असां उन्हनि जी मदद था कयूं ऐं असां अशरफ खासकरी खे हिकिड़ी रिक्वेस्ट बि कंदासीं त असांजो सिंध जो भगवान साहब बि इम्तियाज़ मीर खे कहिड़ी तरह सां बेदर्दी सां क़तल कयो वियो असां सभु अॼु जेके मुलाज़िम बीठा आहिनि जेके मुंहिंजूं अज़ीज़ूं बीठियूं आहिनि असां सभु मज़बूत था कयूं असां साईं अशरफ खासकरी खे मुतालबो था कयूं त असां साहिब जो साथ ॾेई मुफ्ता इम्तियाज़ मीर जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करायो वञे इम्तियाज़ मीर कातिलनि खे सभु दोस्तनि जो प्रेस क्लब अचण ते शुक्रिया अदा कयां थो ख़ुशूसन दस्ता जागवान पेटे रमजा जेके बि हिते मुलाज़िम आया आहिनि जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनीनि जो शुक्रिया अदा थो कयां ख़ुशूसन साईं अशरफ खासकरी जो महिरबानी साहब थोड़ी टाइम जी फाटे जी करे सभिनी दोस्तनि खां माज़रत क्योंकि हाजी साहब खे ॿियनि जायुनि ते वञिणो आहे त आउं हाजी साहब खे ई तक़रीर हासिल कराईंदुसि हिननि सिटुनि सां वॾो को मच मचाए छॾिजे वॾो को मच मचाए छॾिजे गति गिटीअ मां लाहे छॾिजे वॾो को मच मचाए छॾिजे गति गिटीअ मां लाहे छॾिजे हलजे सगाट ऊचो करे हलजे न त गंज ई यार कपाए छॾिजे सिंध बिलाई हाजी मोहम्मद अशरफ खासकरी साहब सेंट्रल प्रेसिडेंट कस्टर सिंध चेयरमैन सिंध अलायंस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सबसे पहले मेरी लेफ्ट साइड पे मेरी सिस्टर्स मेरी बहनें मेरी बेटियां और मेरे सामने तमाम तर सब दोस्तों प्रेस क्लब के सब दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध एम्प्लॉइज अलायंस के प्लेटफॉर्म पे ये हमारी स्ट्रगल 23 जून से चल रही है। हमने सिंध गवर्नमेंट से डिमांड की थी कि हमारे जो फाइनेंशियल इश्यूज हैं सिंध के मुलाजमीन की सैलरी ग्रेड 1 से 22 तक बढ़ाई जाए और DRA जो पाकिस्तान गवर्नमेंट और तमाम तर प्रोविंशियल गवर्नमेंट ने दे दिया है हमें भी दिया जाए और ग्रुप इंश्योरेंस और पेनल फंड जो आपका पैसा अपना है जो आपकी सैलरी से हर मंथ जो ग्रुप इंश्योरेंस जो पैसो जो पैसो जेके मुलाजिम भी छाओ ग्रेड 1 खां 22 ताईं हर महीने की पगार में जो पेनल फंड ग्रुप इंश्योरेंस डिडक्ट वठी पैसो असांजो इंजॉय सिंध गवर्नमेंट थी करे सिंध गवर्नमेंट जे पैसे जो मिसयूज थी करे जेके भी ग्रुप इंश्योर कंपनीज आहिनि उहे उनखे बोनस ॾेई रहियूं आहिनि पर सिंध जे मुलाज़िम जॾहिं रिटायर थिए थो त उनखे चेक मिलणु खपे। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजूं भेनरूं ऐं भाउरो
हिन मुल्क जे अंदरि हिन सूबे जे अंदरि हिकु सूबो आहे त हिकु दस्तूर हलंदो हिकु सूबे जे अंदरि ॿ दस्तूर कॾहिं मंज़ूर कोन्हनि कॾहिं बि कोन्हनि हे नालायक गवर्नमेंट हे नालायक गवर्नमेंट ॻाल्हि ॿुधो मां अॼु हुन धरती ते बीठो आहियां मां सूर्य पातशाह जो नारो हो वतन या कफन इहो नारो नारो आहे असांजा हक़ असांखे ॾियो वरना तव्हांजो को बि कानून तव्हांजे कंहिं बि हुकुम ते को बि मुलाज़िम अमल न कंदो कॾहिं बि न कंदो तव्हांजे करे जिन जी पासे तव्हां बाबा हिकिड़ो मिंट तव्हां तारीख़ ॾिसो तारीख़ में हमेशा हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद हमेशा आहे जंहिंजो बि नेगेटिव किरदार आहे असां सिंध गवर्नमेंट जे पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते 4 नोटिफिकेशन कढिया आहिनि फाइनेंस डिपार्टमेंट 1 नवंबर 2024 31 जुलाई 2025 6 अगस्त 2025 18 अगस्त 2025 इन चइनी नोटिफिकेशन में जेके नवां भर्ती थियल मुलाज़िम आहिनि उन्हनि जी मंथली पेंशन ख़तम कई वई आहे उन लाइ कंट्रीब्यूटरी सिस्टम आंदो वियो आहे जंहिंखे सी रिजेक्ट थी करे कॾहिं बि क़बूल न कंदासीं ऐं तव्हां सां सिंध हुकूमत जी नौकिरी छो क़बूल कई कम्यूटेशन मिलंदी मंथली पेंशन मिलंदी हे मुंहिंजूं भेनरूं बीठियूं आहिनि तव्हां बीठा आहियो तव्हांजी फैमिली पेंशन ख़तम थी वञे तव्हांजी मंथली पेंशन ख़तम थी वञे कम्यूटेशन ख़तम थी वञे पोइ सरकारी नौकिरी करण जो मक़सदु कहिड़ो आहे कॾहिं बि न ऐं हे नाल हुकूमत पंहिंजे वज़ीरनि जूं पघारूं 400% सिंध सूबाई असेंबली मेंबरनि जूं पघारूं 200% ज़ुल्म कंहिंसां आहे सिंध जे मुलाज़िमनि सां कॾहिं बि हिन कारे कानून खे न मञींदासीं तव्हां ॾिठो पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो 5 ॾींहं अॻे नोटिस वरितो सीएम खे चयो सम्झ में नथी अचे ॻाल्हि पंहिंजे पार्टी जे चेयरमैन जो बि चवणु नथो करे अमेरिका जे सदर जो चवणु कंदो डोनाल्ड ट्रम्प हुनखे चए त पोइ मञींदो पर मां सम्झां थो बिलाल भुट्टे जो इहो बयान काफ़ी कोन्हे असां हुनखे बयान खे रिजेक्ट था कयूं जेसिताईं मसइला हल न थींदा जेसिताईं नोटिफिकेशन न मिलंदो मां सीएम बिलाल भुट्टे जी ने ॻाल्हि खे गॾियल थो सम्झां छो त 5 ॾींहं ताईं सीएम नोटिस न वरितो इहो सियासी बयान आहे मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म तां हेठि तव्हांजे साम्हूं मां तव्हां सभिनी मुलाज़िमनि जो ख़ात्मा मुंहिंजो ही सिर त कटिजी सघे थो लेकिन कॾहिं बि चुकी नथो सघे आखिरी दम ताईं मुंहिंजा दोस्त हे तव्हां मूंखे लुंगी पाराई आहे मां हिन धरती जो ॼाओ आहे मूंखे हिन लुंगी अजरक पटके टोपी जो एतिराम आहे मां तव्हां सां यकीन थो ॾियारियां जेसिताईं तव्हांजा मसइला हल न थींदा तव्हांजी क़यादत कॾहिं बि पोइ न हटंदी कॾहिं बि न हटंदी ऐं पेंशन रिफॉर्म्स ते मां हिन भेनरुनि खे यकीन थो ॾियारियां पेंशन रिफॉर्म्स ते नो कॉम्प्रोमाइज़ कॾहिं बि न गवर्नमेंट सां कॾहिं बि गवर्नमेंट जे कंहिं चाल में न ईंदासीं ऐं दोस्तो मां मीडिया जे दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां अॼु हिन ॾाढ जे दौर हिन ज़ालिम हुकूमत सां जहिड़ो अटकायो आहे त हिन मुलाज़िमनि अटकायो आहे बाक़ी सभु गुम आहिनि मां सिंध एम्प्लॉइज अलायंस आज सिर्फ फैसले ज़ुल्म के ये ज़ाब्ते के अंदर ज़ुल्म के ये ज़ाब्ते थोड़ो नारा बंद करायो प्रेस क्लब जा जेके दोस्त आहिनि हमेशा पाण मज़लूम आहियूं जहिड़ो ज़ालिम सां ऐं असां मज़लूमनि जी सपोर्ट सदाई मीडिया जे दोस्तनि कई प्रेस क्लब जे दोस्तनि कई सांगड़ प्रेस क्लब जे सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां हिन प्लेटफॉर्म तां असांजो दोस्त असांजो भाउ सीनियर साहब मीर इम्तियाज़ उहो वीचारो शहीद थी वियो मां मुतालबो थो कयां हिन हुकूमत खां त उन्हनि कातलनि खे तव्हां 5 ॾींहनि में ज़ाहिर छो न करे सघिया
5 ॾींहं ज़िंदगी मौत कशमकश में हिकिड़ो साफ़ी, हिकिड़ो एंकर, हिकिड़ो जर्नलिस्ट जेको हिन मज़लूम जो आवाज़ लिखे ऐं ॿुधाए ऐं उन जे कातिलनि खे तव्हां ज़ाहिर न कयो। असां हुन जी फैमिली, हुन जे घर जे भातियुनि सां हिन ॾुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं। हर उन मज़लूम सां गॾु, हर उन मज़लूम सां गॾु जंहिंसां हिन धरती ते ज़्यादती थींदी, उन सां पाण सभु गॾु हूंदासीं। हिन वक़्तु ही अलायंस, सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म तां हले थो। लॻे ईअं थो त हाणे पूरी सिंध जे अंदरि जेतिरा गवर्नमेंट मुलाज़िम हुजनि न हुजनि, सभु मज़लूम गॾिबा ऐं ही मज़लूमनि जो आवाज़ थींदी इंशाअल्लाह ताला। मुंहिंजा दोस्तो ॻाल्हि ॿुधो, तव्हांजा मसाला चारई मसला सिंध गवर्नमेंट जे अॻियां, सिंध गवर्नमेंट जे सम्झे थी त ही मुलाज़िम थकिजी पवंदा। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां, तव्हां थकिजी पवंदो, हे ग़रीब मज़लूम कॾहिं कोन थकंदा। तव्हां असांजे वजूद जी जंग आहे, तव्हां असांजो फ्यूचर ख़तम आहे, तव्हां असांजे बच्चनि जी जेका फैमिली पेंशन आहे उहा ख़तम आहे। उन जे करे तव्हांखे मुतहद थियणो पवंदो, तव्हां सभिनी खे गॾु निकिरणो पवंदो। हथ मथे खणी चओ, सभिनी खे गॾु निकिरणो पवंदो, सभिनी खे निकिरणो पवंदो। बिलाल हाउस जे 12 6 अक्टूबर बिलाल हाउस जे 12 लख मुलाज़िम गॾु थींदा। उहो धरनो हिकु ॾींहं जो न हूंदो। जीना होगा तो मरना होगा, जीना होगा मरना होगा, जीना होगा मरना होगा। जारी रहे जारी रहंदी, जैसी ज़ुल्म जी रीत रहंदी। उहो धरनो तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं तव्हांजा मसला हल न थींदा। इहो माइंड सेट करे कराची अचिजो। इहो न सोचिजो त कराची पहुची सेल्फी कढाए वरी घर वापसि। नो, पहिरीं लठ में का बि गवर्नमेंट जे तरफ़ां को बि ॾाढ थियो, उन जे अॻियां ही सिर बीहंदो, तव्हां मुंहिंजे पुठियां बीहजो, मां डट के फेस कंदो। ऐं मुंहिंजा दोस्त, मां हिते सांगड़ जे प्लेटफॉर्म ते हे सिंध पुलिस जा नौजवान मुंहिंजे साम्हूं पुलिस वारा बीठा आहिनि। इन्हनि ग़रीबनि जी बि पेंशन ख़तम आहे, इन्हनि जी मंथली पेंशन बि ख़तम थी वई। एसपी सांगड़ खे ॿुधाइण थो चाहियां, जीना होगा मरना होगा, जीना होगा मरना होगा। जुल्म के ये ज़ाब्ते, जुल्म के ये ज़ाब्ते, जुल्म के ये ज़ाब्ते। मुंहिंजा दोस्तों, सांगड़ ज़िले जी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे, डिप्टी कमिश्नर सांगड़, डिप्टी कमिश्नर साहब जी बि कम्यूटेशन ख़तम थी विया, मंथली पेंशन। एसपी जी भी खत्म है, डीएसपी जी भी खत्म है। ये तमाम तर गवर्नमेंट जा जेतिरा बि छोटा मुलाज़िम या वॾा मुलाज़िम, पहिरें ग्रेड खां 22 ग्रेड ताईं, उन्हनि सभिनी जो केस सांगड़ जे एसपी ऐं डीसी जो केस में हे न्याणी धुबड़नि, हुनजी पेंशन लाइ बैनरूं निकितियूं, हे ॿाहिरि निकिता आहिनि। एसपी साहब ऐं डीसी साहब, तव्हां बस सां गॾु वेहो, हिन प्रेस क्लब ते वेहो, हिते ठहंदो। हे हुकूमत जो आसमाने हली वेंदी, सियासी माण्हू हलिया वेंदा, तव्हां असां हूंदासीं हिते। ऐं हिन नामुराथिया जी हुकूमत खे ॿुधाइण थो चाहियां त हे मुलाज़िम उन ॾींहं खां डिॼियूं जंहिंजे हिननि इहो नारो हयो त न खपे न खपे, मुराद अली खां न खपे। इहो नारो बची सघे थो, पर असां कोशिशि कई आहे पॉलिटिसाइज़ न थियूं। असांजो मेन टारगेट असांजा मसइला हल थियनि। जेको असांजे मसइलनि में रुकावट हूंदो, जेको असांजे आवाज़ खे दबाइण जी कोशिश कंदो, असां उनजो आवाज़ दबाए छॾींदासीं। केॾो बि ताक़तवर हुजे, उनजी आवाज़ खे पाण बि दबाए सघूं था। जेको असांजो हज़म थियल गिरह कढण जी कोशिश कंदो, असां उनजो साह दबाईंदासीं, साह कढंदासीं। मां 6 लख मुलाज़िम खे यकीन थो ॾियारियां, पंहिंजूं सिफ़ूं सिधियूं रखो, पंहिंजो इतिहाद बरक़रार रखो। अलायंस जो जेको
अचे पा उन में शामिल थी वञो। इंशाअल्लाह फतेह करीबा, इंशाअल्लाह फतेह करीबा। हिन सूबे जे अंदरि कॾहिं बि दस्तूर न हलंदा, न हलंदा, न हलंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, थैंक यू, वॾी महिरबानी, थैंक यू। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी, जैसी ज़ुल्म जी रीत रहंदी जंग असांजी जारी रहंदी। पेंशन में कटौती, पेंशन में कटौती, संज मुलाज़िमनि जो DRA, संज मुलाज़िमनि जो DRA। सभई दोस्त हेॾा बुखार ताल दे जेका कैंप लॻाईंदा उते विया आहिनि। पाण सॼो ॾींहुं हिते आहियूं, सुभाणे बि हिते आहियूं। हाजी साहब खे कंहिं जाइ ते पहुचणो आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुनज़्ज़म ऐं मुतवजो थोरो हितां जाइ ॾियो, अथनि असांजनि खे जाइ ॾियो। अदा ये रस्तो खाली करायो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे मुनज़्ज़म थिए, कंहिं बि क़िस्म जी जेका गैर मुनज़्ज़म रवैयो असांजी तारीख़ खे असांखे साबित करणो आहे। असां मुनज़्ज़म तरीक़े सां जेको आहे हिनखे पंहिंजे एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा, तेरे घर के सामने जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा, तेरे घर के सामने जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा, धरना होगा। ये जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, ये जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते। पेंशन रिफॉर्म्स वापस किया जाए। हम CA के चेयरमैन अशरफ फासिल साहब को सांगड़ आवाज पर दिल्ली के